वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी जी नाअहलीअ जो सवाल ही पैदा नथो थिए। क़ौमी असम्बली जी स्पीकर डॉक्टर फहमीद अवेज़ा 5 सुफ़नि ते ॿधल रूलिंग जारी कंदे चयो आहे त वज़ीर आज़म ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन ॾांहुं रेफरेंस न माणियो वेंदो। अपोजिशन लीडर चौधरी निसार चयो आहे त स्पीकर जी रूलिंग खे अफ़सोसनाक करार ॾींदे चयो आहे त वज़ीर आज़म ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन ॾांहुं रेफरेंस न माणणु बदतरीन मिसाल आहे। और सिंध जी हिफ़ाज़त लाइ अञा बि असांजा बचा खपंदा, अञा बि असीं पंहिंजा बचा ॾींदासीं। हिकिड़ो बाबर न कई बाबर शहीद थिया बेगुनाह रोज़ मार जा वञा त हुकूमत गवर्नमेंट पुलिस छा पई करे? हुकूमत कुछ नथी करे सिंध लाइ। सिंध में मोहब्बत सिंध रैली ते दहशतगर्दनि जे हमले में न्याणियुनि समेत शहीद थियल 13 ॼणनि जे वारसनि जा लुड़क उघण लाइ मुआवज़नि जे ऐलान समेत को बि क़दम न खयो वियो। मूंखे शादी खां पहिरीं बेवा करे वियो। अलाए गोली मूंखे लॻे दुख त न थिया। काल ख़बर कान हुई त बाबर असांजे हथनि मां ईअं वेंदो हलियो। अलाह असां बाबर खे किथां आणियूं। सिंध सां मोहब्बत जो इज़हार करण दौरान शहीद कयल 11 जे नौजवान बाबर जी मंगेंदी शादी करण खां अॻु ई बेवा थी वई। नवाज़ लीग जे सरबराह मियां नवाज़ शरीफ जो अवामी तहरीक जे सदर अयाज़ पलीजो सां फ़ोन ते राब्तो। नवाज़ शरीफ चयो आहे त नवाज़ लीग सिंध जो कंहिं बि सूरत में विरहाङो थियण न ॾींदी। मकानी इदारनि वारे खाते में अहम उहिदनि ते डेपुटेशन ते मुक़रर 117 ऑफिसर्स खे हटायो वियो। सूबाई वज़ीर आगा सिराज दुरानी दावा कई आहे त कराची में सिंध की वहदत ख़िलाफ़ कयल वॉल चॉकिंग और पोस्टर्स हटाया विया आहिनि। मोहब्बत सिंध रैलीअ में शहीद थियण जे वारसनि ऐं ज़ख़्मियुनि खे मुआवज़ो ॾिनो वेंदो। गुलाम मुस्तफ़ा खर किंगरी हाउस कराची में पीर पागारे से मुलाकात करे फंक्शनल लीग में शमूलियत जो फैसलो करे वरितो। NPP सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई जी भी पीर पागारे से मुलाकात। बिनी जमातुनि पारां चूंडुनि समेत हर मामले ते गॾियल सियासी फैसला करण जो फैसलो। इटली में डॉक्टर्स दुनिया की सब का नंढड़ी हथराधू दिल लगाइण वारो कामयाब तजुर्बो करे 16 महीननि जे एक ॿारड़े की हयाती बचाए वरिती।